गैर मयारी खाधनि जे इस्तेमाल ऐं नाक़िस तिर्ज़े ज़िंदगी सबबि अॼुकल्ह सिहत जा मसइला तमामु घणा वधी विया आहिनि। महांगाई, बेरोज़गारी, बदमनी ऐं ॿियनि इंतिज़ामी मसइलनि जे करे बि हर माण्हू सख़्तु परेशान रहे थो, जंहिंजे करे ब्लड प्रेशर ऐं शुगर समेत कुझु ॿिया मसइला बि थियनि था। इन सां गॾु परेशानियुनि, उमिरि वधण ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे मथे जा वार अछा थियण बि आम मसइलो आहे, जेको माण्हूअ जी पर्सनैलिटीअ ते वॾो असरअंदाज़ थिए थो। इहो ई सबबु आहे त माण्हू पंहिंजो पाण खे जुवान रखण, तोड़े ख़ूबसूरत ज़ाहिर करण लाइ वारनि खे बि मुख़्तलिफ़ कलर करे कारो कंदा रहंदा आहिनि। कहिड़े बि सबब जे करे वात जी धप हुजे त इहा बि मिटनि माइटनि, महफ़िलुनि, तोड़े दोस्तनि यारनि में शर्मिंदगीअ जो सबबु बणबी आहे, जंहिं लाइ माण्हू वॾा जतन कंदा आहिनि त कहिड़ीअ रीति इन किरब ॾियारींदड़ मसइले मां जिंद छॾाइजे। अॼु असां अव्हांखे इन्हनि सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु अहिड़ो कुदरती तरीक़ो ॿुधाईंदासीं जेको तव्हांजा इहे वॾा मसइला सवलाईअ सां ऐं बिना ख़र्चनि जे ख़तम करे छॾींदो। अखरोट त तव्हां सभु कंहिं खाधा हूंदा, पर छा तव्हांखे ख़बर आहे त अखरोट जे खोपनि या खलड़नि खे बि इस्तेमाल करे सघिजे थो ऐं उन्हनि जा बि सिहत लाइ फ़ाइदा हूंदा आहिनि। ॼाणायल मसइलनि लाइ अखरोट जे खोपनि जो काढ़ो हिकु टिप साबित थींदो आहे, जेको अव्हांखे हिकु भेरो ज़रूर इस्तेमाल करणु घुर्जे। इन लाइ थोरे पाणीअ में 2 मुठियूं अखरोट जे खलड़नि जूं खणी उन्हनि खे 20 मिंटनि ताईं बाहि ते उॿारियो। उन खां पोइ उन में माखी विझी इहो काढ़ो इस्तेमाल करे सघिजे थो। अखरोट जी खलुनि जो काढ़ो होड़नि ऐं ॾंदनि जी मज़बूतीअ लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदो आहे। इन सां ॾंदनि जी फिकाण ऐं वात जी धप, तोड़े महारुनि ऐं ॾंदनि मां रत अचण जा मसइला हल करे सघिजनि था। न रुॻो एतिरो, पर इहो काढ़ो शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मरीज़नि लाइ बि तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। अखरोटनि जे खोपनि जी तासीर गरम हूंदी आहे, उन करे इहो घड़ी घड़ी पेशाब अचण वारे मसइले मां बि छुटकारो ॾियारे थो। अखरोटनि जी खलुनि में तमामु घणे मिक़दार में मिनरल्स ऐं विटामिन्स मौजूद आहिनि, जंहिंजे करे सिहत खे वॾा फ़ाइदा थियनि था। अखरोट जी खलुनि जी पेस्ट ठाहे जेकॾहिं वारनि ते लॻाइजे त अछे वारनि खे कुदरती तौर कारो करे सघिजे थो।